परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आइन ते हमलनि जी जाच लाइ पार्लियामेंटी कमीशन जोड़ी वञे। बेतमादी रिथ वारी राति जो खेसि मार्शल लागू करण जी धमकी ॾिनी वई आहे। पीटीआई हुकूमत वज़ीर ज़रिए धमकायो त जेकॾहिं फौरी चूंडुनि वारो शर्त न मञियो त मुल्क में मार्शल लॻायो वेंदो। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त हू उहे गैर जमहूरी कुवतूं न आहिनि जेके पहिरियां चवंदा हुआ एहतसाब ऐं चूंडूं। हू पॉलिटिकल इंजीनियरिंग ते बि यकीन नथा रखनि। हू जमहूरी ताक़त आहिनि जेके शफ़ाफ चूंडूं चाहिनि था। संदन अॻु बि इहो ई मुतालबो हुयो त पहिरीं चूंड सुधारा आंदा वञनि। बिलावल भुट्टो चयो आहे त अॻूणी हुकूमत जमहूरी मुक़ाबले खां भॼंदी, जमहूरियत ते हमिलो कयो। ही ऐवान उन मामले ते कीअं ख़ामोश रही सघे थो। तारीख़ में बि आइन खे काग़ज़ जो टुकड़ो सम्झो वियो। आइन जी भञकड़ीअ में केरु मुलविस हुयो उन जी जाच लाइ कमीशन जोड़ी वञे। हुन वधीक चयो आहे त जमहूरी ऐं आइनी क़दम ख़िलाफ़ इमरान ख़ान ऐं पीटीआई जो रद्द अमल छा हुयो। अॻूणे वज़ीर आज़म खां पुछो त हुन 4 सालनि में मुल्की मईशत सां कहिड़ी रांदि खेॾी। अॻूणे वज़ीर आज़म खां पुछो त तव्हां पंहिंजी ज़िद जे करे आलमी सतह ते पाकिस्तान खे केतिरो नुक़सानु पहुचायो आहे। हुकूमत ते तनक़ीद कंदे हुन चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में बहरान आया आहिनि। इक़्तिदार में अचण खां अॻु हालतूं बहितर न हुयूं। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे करे मुल्क खे नुक़सानु पहुतो आहे। 4 सालनि में अॻूणे वज़ीर आज़म अहिड़ो को कमु नाहे कयो जेको मुल्क में यादि कयो वञे। हुन चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग सियासी हरीफ़ आहिनि ऐं छा को सोचे सघे थो त उहे पार्टियूं इत्तेहादी हुकूमत में गॾु हूंदियूं, पर अहिड़ी सियासी सूरतहाल तॾहिं थींदी आहे जॾहिं मुल्क में जंग जी सूरतहाल हुजे। हिन वक़्तु मुल्क जे हर शोबे में बहरान आहे। गुज़िरियल 4 सालनि में हर इदारे खे तकरारी बणायो वियो। बिलावल भुट्टो चयो आहे त असां आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंडूं चाहियूं था। समूरा गैर जमहूरी चूंड सुधारा ख़तमु थियणु घुरिजनि। जॾहिं त असांखे अवाम खां राय वठणी पवंदी। हू अॻु बि चई चुका आहिनि त कंहिं बि गैर आइनी क़दम खे तस्लीम न कंदा। हू चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे बाक़ी कम खे बि मुकमल करणु चाहिनि था। क़ौमी असेंबलीअ में पॉलिसी बयान ॾींदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू वालारियल कश्मीर बाबति भारत जे हिक तरफ़ी क़दम खे रद्द करे थो। भारत वालारियल कश्मीर में कश्मीरियुनि जी आबादी तब्दील करे रहियो आहे। हुन वधीक चयो आहे त भारत तरफ़ां गैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर जी हैसियत तब्दील कई वई ऐं भारत 5 अगस्त खां पोइ गैर कश्मीरियुनि जी आबादकारी शुरू कई। भारत जे अहिड़नि क़दमनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी।